अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक़्त जी हिकु अहम ख़बर। डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज नौशरो फिरोज महबूब अली जामरी ऐं सीनियर सिविल जज जफर हुसैन लिगारी सां थैलेसमिया केयर सेंटर नवाबशाह जे मैनेजर मुजीबुर रहमान ख़ासकेली जी मुलाक़ात थैलेसमिया जे ॿारनि लाइ रत अतियो करण बाबति तफ़सीली ॻाल्हि ॿोल दौरान जॾहिं ॿिन्ही जजनि खे इदारे में 2300 ॿार रजिस्टर्ड हुअण ऐं रोज़ानो 100 खां 125 ॿारनि खे रत जी ज़रूरत हुअण बाबति ॿुधायो वियो त मंझंदि इंसानियत जे नाते एहसास थियो ऐं पाण अदालत जे अमले समेत रत ॾियण जो ऐलान कयो ऐं 7 अप्रैल ते डिस्ट्रिक्ट बार काउंसिल नौशरो फिरोज में मेगा ब्लड डोनेशन कैंप लॻाइण लाइ एहतमाम जो हुकुम जारी कयो। जंहिं बाद डिस्ट्रिक्ट बार काउंसिल जे ज़िले सदर एडवोकेट अब्दुल रहमान अब्बासी ऐं बार जे जनरल सेक्रेटरी मोहम्मद अयाज मरी पिण ऐलानियल ब्लड कैंप जी भरपूर हिमायत कंदे ज़िले जे चइनी तहलकनि जे वकीलनि खे अपील कई त हू 7 अप्रैल ते ब्लड डोनेशन कैंप में रत अतियो करण लाइ पहुचनि। होॾां अदालत पारां पंहिंजे अमले ऐं बार पारां पंहिंजनि वकीलनि खे अलॻि अलॻि कैंप बाबति आगाही नोटिफिकेशन जारी करे छॾिया आहिनि।